दादलगारी भरिसां ॻोठ शफ़ी मोहम्मद जोयो में सिंध सरकार पारां करोड़ रुपयनि जी लाॻत सां जोड़ायल बॉयज़ प्राइमरी स्कूल, गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं मिडिल स्कूल में अञा ताईं उस्ताद तोड़े ॿियो अमलो मुक़ररु न थी सघियो आहे, जॾहिं त इमारतूं बि ज़बून हाल बणिजी वियूं आहिनि, जंहिं करे ॻोठ जा ॿार तइलीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अमजद लगारी। दादलगारी वेझो ॻोठ शफ़ी मोहम्मद जोयो में सिंध सरकार तरफ़ां 15 साल अॻु बॉयज़ प्राइमरी स्कूल, गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं मिडिल स्कूल जूं 3 इमारतूं करोड़नि रुपयनि जी लाॻत सां तामीर करे छॾियूं, पर बदकिस्मती सां 15 साल गुज़रण बावजूदि टिनी स्कूलनि में अमलो मुक़ररु न थी सघियो। अमलो मुक़ररु न थियण करे स्कूल जूं इमारतूं ज़बून हाल थियण लॻियूं आहिनि ऐं स्कूल जा दरियूं बेनामालूम माण्हू पटे खणी विया आहिनि। ॻोठाणनि केतिरा ई भेरा स्कूल में अमलो मुक़ररु करण लाइ दरख़्वास्तूं त ॾिनियूं, पर तालीम जा ज़िले ऑफिसर तालीमी एमरजेंसी खे मज़ाक़ बणाईंदे हिन तरफ़ को बि ध्यानु न ॾिनो। अमलो मुक़ररु न थियण करे हिते 20 खां वधीक ॻोठनि जे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो आहे। वधीक ॻोठाणनि जो चवणु हो त ॻोठ शफ़ी मोहम्मद जोयो जा असां रहावासी आहियूं। असांजो जेके 3 बिल्डिंगां सरकार त ॾिनियूं आहिनि, लेकिन तंहिं तरीक़े असांखे कंहिं जो न अमलो मिलियो आहे, न माना जेके चौकीदार मिलिया आहिनि। ॻोठ जेके 3 स्कूल आहिनि उहे अञा ताईं ख़ैराबाद आहिनि। असां हिननि जे दरख़्वास्तां बि ॾिनियूं आहिनि गवर्नमेंट खे, कंहिं तरह सां जेको हिननि जो अमल नथो थिए। असांजा ॿार जेके आहिनि माना तालीम खां महरूम आहिनि, तंहिं करे असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, महिरबानी करे हिन खे अमलो बि ॾिनो वञे ऐं हिननि खे आबाद कयो। ॻोठ शफ़ी मोहम्मद जोयो असांजे साल स्कूल इहो आहिनि वैरान पन बाल उस्ताद मुक़ररु किथां जे बाल तालीम बेज़ार आहिनि। ॿिया इहो 3 बिल्डिंगां सारिया ख़ाली पन, पटी पधार थी गया, चौकीदार कोई कोन्हे। 3 स्कूल आहिनि असांजा, हिते उस्ताद मुक़ररु किथा वञनि, तालीम जी सहूलियत कोन्हे। बिल्कुलु दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, हुन ते अमल कोन थिए थो। ऐं हिते ॾिसो त 3 बिल्डिंगूं आहिनि, प्राइमरी गर्ल्स भी है, प्राइमरी बॉयज़ भी है ऐं मिडिल स्कूल भी है। हुकूमत खे इहा ई अपील आहे, बराए महिरबानी उस्ताद मुक़ररु कया वञनि, वक़्त ते अचनि, डिसिप्लिन हुजे। डिसिप्लिन न आहे त इहे ॿार इन जे करे घुमनि था पिया। इन जे करे महिरबानी कयो त असांखे उस्ताद ॾिना वञनि। ॻोठाणनि जो चवणु हो त सिंध सरकार तालीम खे आम करण लाइ असांजे ॻोठ शफ़ी मोहम्मद जोयो में स्कूल जूं इमारतूं त क़ाइमु कयूं, पर स्कूलनि में अमले खे मुक़ररु न करे सवें शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह करे छॾियो आहे। उन्हनि जो चवणु हो त असांजे आस पास जे तक़रीबन 500 खां वधीक ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां मारूम बणियल आहिनि। हुननि तालीम जे वज़ीर ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त बिना देर स्कूलनि में उस्ताद सुमैत ॿियो अमलो मुक़ररु करे ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ TV, दादलगारी।